हाल कुर्बान माल कुर्बान घोरियां लुडाणो मुँह फिदायती फ़कीर जो रुसे मराणो मुयन सी माणो मुनासिब न मेंदरा। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों मैं तो तव्हां सभु ख़ुशबाश हूंदो शाह जो भेद ॿुधायोसीं सुर मुमल राणे मजा चए थो त हाल कुर्बान माल कुर्बान। हाल हाल छा आहे हिन महिल चए थी त हाल कुर्बान। हाल माना चए थो जेको हलंदड़ वक़्तु उहो जवानीअ वारो वक़्तु हलंदड़ उहो चए थी कुर्बान। माल बि कुर्बान घोरियां लुडाणो। लुडाणो उहो जेको मुमल जी रहाइश गाह हुई जिते रहंदी हुई मुमल उहो हिन महिल हिंदुस्तान जे आहे इलाइक़नि में। मुँह फिदायती फ़क़ीर जो रुसे मराणो चए थो मां जेका फिदा थियण वारी इन जो शल राणो न रुसे। मुयन सी माण्हू चए थो हाणे मोल सां माण्हू मोल सां कहिड़ो माण्हू कबो आहे वरी इहो थो छुटो चए थो मोल सां माण्हू मुनासिब न मेंदरा। दोस्तों में तो तव्हांखे शेर पसंदि ईंदो। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली।